अपडेट करूं पे आवां काजी अहमद खान जिते HRJDA न्यूज़ जे रिपोर्टर बिलाल हैदर कल्याण मुताबिक काजी अहमद में कश्मीर से यकजहती जो इजहार कंदे कश्मीर डे के हवाले से PPP ज़िले नवाबशाह के सदर अली अकबर जमाली गुलाम शाह लगारी हाजी अल नवाज चांडियो अली रज़ा डायरी ए बेन जी अगवानी में पीपल सेक्रेटरीट ऑफिस वटा वडी रैली कढी वई। पेट्रोल ये तो वधे एक महीने में 2 मरतबा पे वधे। बिजली जा किथे पता है गैस ऐं लाइट जा अगर किथे वधा इहो साॻियो ई सिलेक्टेड न्याज़ी जलसन में बि ऐं पंहिंजा बिल बिजली जा फाड़े ऐं साड़े ॾेखारींदो त बाबा ऐं बिल न पियारींदो त एतिरी महांगाई आहे ऐं आवाम सां ज्यादती आहे। अॼु जेको आहे को पुछण वारो कोन्हे को उन ते अगरि असांजो काए चेयरमैन पंहिंजे माण्हुनि जे लाइ निकितो आहे त तव्हां सभिनी खे इहो सॾु आहे त तव्हां बि सभु गॾिजी PDM के जलसे के 9 फरवरी ते हैदराबाद में कामयाब कयो। ये रैली ज़िले सदर मोहतरम अली अकबर जमाली साहब की अगवानी में जेका निकिती आहे उनजा आहिनि 2 रीज़न। एक तो अॼु कश्मीर डे आहे ऐं असीं सम्झूं था त पीपल्स पार्टी ऐं कश्मीर लाज़िम मलज़ूम आहिनि, ॿई गॾु रहिया आहिनि। उहा ई सियासत ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब कई, उहा ई सियासत उनजो नवासो करे रहियो आहे बिलावल साहब ऐं कश्मीर जी यकजहती जी रैली आहे। ॿी एजेंडा आहे उहा इहा असांजी आहे त असीं अवाम में ही जागरता मुहिम हलाए रहिया आहियूं त माण्हुनि सां जेका ज़्यादती आहे खंड महांगो बिजली महांगी यानी अवाम जो जीवन जंजाल कयो अथनि। काज़ी अहमद वासिन खे असां इहो पैगाम या जागरता मुहिम हलाए रहिया आहियूं त हू उन शयुनि खे मान ॾींदे भरपूर तरीक़े सां PDM जे जलसे में हैदराबाद में शिरकत करे हिन नाम निहाद कठपुतली हुकूमत मां माण्हुनि जी जान छॾाई वञे। जैसा हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी की सियासत बुनियादी कश्मीर वे सां हुई ऐं ॿियो असां हिन में मायूस आहियूं इमरान नियाज़ी में हू जेको असांजी यूनिटी पाकिस्तान हुयो उन सिंध सूबो जेको ख़ालिक पाकिस्तान आहे उन मां बि हथ कढी वियो आहे त कश्मीरियुनि जो कहिड़ो केस विढ़ंदो। कतई न कश्मीरियुनि जे हिन ते सौदो करे चुको आहे पर असीं बरोमीद आहियूं मोहतरम चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मां त हिकु दफ़ो वरी इक़्तिदार में अचे पंहिंजे कश्मीर बनेगा पाकिस्तान। ॿियो 9 फरवरी ते तव्हां असांजे चेयरमैन हिन नामनियाद हुक्मराननि खे घर भेड़े करण जे लाइ हैदराबाद में रखियो आहे। हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध ते ख़ुसूसन नाज़ कयो आहे असांजे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी। असीं दावत ॾियण आया आहियूं हिते काज़ी अहमद वासिन खे त अचो 9 तारीख़ ते हिन नामनियाद हुकूमत मां छोटकारे जो ॾींहुं हासिल कयूं ऐं वधि में वधि गॾु थी पंहिंजे चेयरमैन जा हथ मज़बूत कयूं। रैली शहर के मुख्तलिफ़ चौकन तां थींदी। प्रेस क्लब काज़ी अहमद अॻियां पहुती जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असां कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह हिकु ॾींहुं कश्मीर पाकिस्तान बणिजंदो, कश्मीर आज़ाद थींदो। उन्हनि जो वधीक चवणो 26 मार्च ते इस्लामाबाद में PDM जे तरफ़ां हिकु वॾो धरणो हयो वेंदो ऐं न्याज़ी हुकूमत जो उहो आख़िरी ॾींहुं हूंदो। HRJDA न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDA न्यूज़।